वफ़ाक़ी हुकूमत बिजली की बचत लाइ मुल्क में समूरा शादी हाल रात 10 वॻे ऐं बाज़ारूं 8:30 वॻे बंद करण जो ऐलान करे छॾियो। वफ़ाक़ी काबीना जे इजलास में वज़ीरनि ब्रीफिंग ॾींदे चयो त समूरनि सरकारी इदारनि में बिजली जे इस्तेमाल में 30% घटिताई कई वञे। संदन चवणु आहे त समूरा सरकारी इदारा तवानाईअ जी बचत वारा सामान ख़रीद कंदा, उन सां 62 अरब रुपयनि जी बचत थींदी। वफ़ाक़ी काबीना सॼे मुल्क में ई-बाइक्स मुतारिफ़ करण जो फ़ैसिलो पिणु कयो आहे। वफ़ाक़ी काबीना जे इजलास बैदि ख्वाजा आसिफ वफ़ाक़ी वज़ीरनि सां गॾु मीडिया खे ब्रीफिंग ॾिनी। वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा आसिफ चयो त तवानाई बचाइण लाइ मुल्क जी समूरनि सरकारी ऑफिसुनि में 30% बिजलीअ जो इस्तेमालु घटायो वेंदो। फ़ैसिले सां 62 अरब रुपयनि जी बचत थींदी। 1 फ़रवरी खां गैर मयारी बल्ब ऐं 1 जुलाई खां पोइ बिजलीअ ते हलंदड़ पखा तयारु न कया वेंदा। वफ़ाक़ी काबीना 20 दवाउनि जी क़ीमतुनि में बि घटिताईअ जी मंज़ूरी ॾेई छॾी। सिहत वारी वज़ारत जे तर्जुमान मूजिबि अक्सर दवाउनि जी क़ीमतुनि में 30% घटिताई कई वई आहे, जंहिं में ब्लड प्रेशर, कैंसर ऐं अखियुनि जी बीमारियुनि में इस्तेमालु थींदड़ दवाऊं बि शामिल आहिनि। तर्जुमान चयो त काबीना 54 नयुनि दवाउनि जा अघ फिक्स करण जी बि मंज़ूरी ॾिनी आहे।